हाकिम खान वारा पहुंच चुका है। हाणे तो के खबर पवंदी तुंहिंजा पीर ज़ोर आहिनि या मूसा खान जो वेर ज़ोर आहे। वेर ए पालनहार, तू मुझे न्याणीअ खे हिननि ज़ालिमनि खां बचाइजा। जेकॾहिं को हिन गुनाह कयो आहे त उन गुनाह जी सज़ा तू मूंखे ॾिजा। मां पंहिंजी न्याणीअ जी हर गुनाह जी सज़ा भोगण लाइ तयार आहियां। मुंहिंजी न्याणीअ खे हर ॾुख सूर ऐं तकलीफ़ खां दूर रखजांइ। उन जे ख्वाबनि खे तू साबिया जो रूप ॾिजांइ। आमीन। रुस्तम खान, ज़मीन जो सौदो तो थी वियो, पर ज़मीन के आबाद करण वॾो मसइलो थींदो, वॾो मसइलो। अकबर, ज़मीन ख़ातिर सिर बि ॾेई छॾिबा आहिनि। इहा ज़मीन हाणे असांजी इज़त आहे ऐं इन ज़मीन खे हाणे आबाद मां कराईंदुसि आबाद इन ज़मीन खे। तव्हां लाइ त वधीक मसइलो आहे। तव्हां रूपोश माण्हू आहियो, तव्हांखे उते हिकु ॾींहुं बि पुलिस रहण न ॾींदी। हा मजू, पुलिस जी ॻाल्हि बराबरि आहे, पर पुलिस मां जान छॾण लाइ बि मां सोचां पियो। इहो बाबन साईं, तव्हां मथां भला इहे नंढा वॾा घणा केस हूंदा? प्रभु, सची ॻाल्हि ॿुधाए त मूंखे इहा का बि ख़बर न आहे त मूंखे घणा केस आहिनि। अलाए केतिरा सचा कूड़ा केस वियो आहे मूसा खान मुंहिंजे मथां हणाईंदो। इन्हनि केसनि मां जान छॾण सवलो न आहे रुस्तम खान। अकबर, बाबा पैसो हुजे न त हिते का बि मुश्किल ॻाल्हि न आहे। अंधो कानून आहे, अंधो। रुस्तम खान, जेकर पैसनि जी ॻाल्हि आहे न त हिकु दाव ॿियो बि दाणो पाण सां गॾु मुंहिंजी बि जान आज़ाद करायो। यार हाणे झंग लताणी दे मां बि बेज़ार थी वियो। मजू, तो त चयो त मजू थकजण जो ई न आहे, पोइ हाणे एतिरो जल्दी? रुस्तम खान, लोह जूं टंगूं न आहिनि। हा रुस्तम खान, हाणे मजू जो बिलो कर त वञी को घर वसाए, बाक़ी न त बरन में रुलंदे पंहिंजी ज़िंदगी गारे छॾींदो। आओ बेली आओ, हाणे मजू जो बिलो करणो पवंदो। कुझु पैसा आहिनि, कोशिश करे था ॾिसूं। बाक़ी जेकॾहिं DSP ऐं सिकंदर वधीक वात खोलियो त पोइ हिकु दाव अञा तकड़ो ॿियो बि करणो पवंदो। हा रुस्तम खान, मां सम्झां थो त इन्हनि पैसनि मां ॿिन्ही जो जान ठही वेंदो। ए बाबा साईं, ताज़ो वाक़ियो थियल आहे। जेकॾहिं पैसा ज़ाहिर कयासीं न त इहो केस बाबा तव्हां मथां लॻंदो। रमो सचा या कूड़ा केस पुलिस ई ठाहींदी आहे। जॾहिं हुननि जो ई पैसनि सां वात बंदि कंदासीं पोइ केस छाजा। ऐं जेकॾहिं हिननि जो वात बंदि थियो इहो असां वारो केस वरी कंहिं ॿिए मथां हणी छॾींदई। असांखे हाणे सिर्फ़ विच वारो माण्हू तलाश करणो आहे जेको हिकु चकर मुंहिंजी DSP सां मुलाक़ात कराए। बाक़ी हुन खां पोइ मूसा खान जे कूड़नि केसनि खे मां पाण ई मोड़ींदुमि। बहादुर खान, छोकिरी ऐं खाने घुराए त निकिरण ई कयूं। छोकिरी ऐं खान बि अची वेंदा। पहिरियां मूंखे इहो ॿुधायो त तोखो त न थींदो। जॾहिं तव्हां मूंसां गॾु हलो था पोइ शक छाजो? DSP साहब, तव्हां वटि 1000 तरीक़ा हूंदा आहिनि। मां कानून सां फिटाइण नथो चाहियां। अहिड़ी नौबत ई न ईंदी। इहा ॼाण मूसा खान वारनि खे त न ॾिनी अथव न? मूसा खान खे ॿुधाए चुको आहियां त अॼु छोकिरीअ खे कोर्ट में पेश कंदासीं। इन जो मक़सदु त हितां निकिरण खां पोइ मूसा खान वारनि खे बि मुंहुं ॾियणो पवंदो। मूसा खान वारा कोन ईंदा। जेकॾहिं आया त उन्हनि खे वापसि करणु कमु मुंहिंजो आहे। DSP साहब, इहो त तव्हां था चओ न त कोन ईंदा, पर मुंहिंजे अंदाज़े मुताबिक़ मूसा खान वारा पूरी तयारी सां ईंदा, पूरी तयारी सां। चयमि त उन्हनि खे पाण मोड़ींदुसि। जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त सर असां अॻियो निकिरी हलूं ऐं तव्हां पोयां अचो। हाणे जीअं तव्हां चओ बहादुर खान। बस DSP साहब, मां इहो ई चवणु चाहियां थो त दोखो न थिए। जेकॾहिं दोखो थियो त पोइ मुंहिंजो हिसाब किताब सिधो तव्हां तरफ़ थींदो, तव्हां तरफ़। आउं कीअं चाहींदुसि त कंहिं मासूम जो क़त्ल करायां? ठीकु आहे DSP साहब, तव्हां कुझु देरि बीहो, मां खाने घुराए थो वठां। ठीकु आहे। निकिरण में ॾाढी देरि कई अथनि। किथे इरादो त न आहिनि मटाए विया? इरादो कोन मटाईंदा छो त बहादुर खान बि ज़िद्दी माण्हू आहे।
असांजे अचण जी ख़बर पइजी वई हूंदी। जे ख़बर न अथनि त अॼु ख़बर पइजी वेंदनि। हर हाल में बाहि वापसि कराइणी आहे। ईअं नाहे मोटणो असांखे। असांखे हुकुम कयो, असां पंहिंजे सीने ते गोली खाइण लाइ तयार आहियूं, उन्हनि खे गोली हणण लाइ बि तयार आहियूं। मौत क़बूल कंदासीं, पर हाणे हितां कदम पोइ ते न हटंदा। इन ई भरोसे जे करे असां तव्हांखे पाण सां हिते गॾु आंदो आहे। पोइ ना उमेद न कंदासीं। तव्हां पंहिंजे हथियारनि खे तयारु रखो। ख़ुदा कंदो त हथियारनि खे तकलीफ़ न ईंदी ऐं ईअं ई कमु थी वेंदो। जेकॾहिं ज़िद करे वेठा त पोइ हिक ॿिए खे तोड़े ॾिसंदा। पुलिस बि गॾु अथनि। ख़ुदा कंदो त DSP जे दिमाग़ में ॻाल्हि वहिजी वेंदी। हाणे हर हिक खे दिमाग़ में ॻाल्हि विहारणी आहे। हितां नाहे मोटणो। छो त जीअं ख़बर पए बहादुर ख़ान खे त मूसा ख़ान जो वेर कारीगर ते पियो आहे। कारीगर ते पियो। तुम सां वाइदो कर त तूं हिकु पल लाइ बि मूंखां जुदा न थींदी। मां तोसां वाइदो थो कयां, हितां निकिरण खां पोइ मुंहिंजो हथ तुंहिंजे हथ खां जुदा कॾहिं बि न थींदो। पर जेकॾहिं मुंहिंजो हथ तोखां अलॻि कयनि त पोइ मूं मथां महिर न हूंदी। ख़ुदा कंदो त ख़ैर सां कोरट मां थी मोटी ईंदासीं, पर वरी बि उते का ॻाल्हि थी ऐं कुझु पल लाइ हू मूंखे अकेलो वठी वञणु चाहिनि त तव्हां मूंखे न छॾिजो। मां त उन्हनि जी ॻाल्हि कॾहिं बि कोन मञींदुसि, पर जेकॾहिं तव्हां मथां ज़ोर रखनि त तव्हां उन्हनि जी ॻाल्हि न मञिजो। कोर्ट मां बयान थियण खां पोइ असांखे पंहिंजी मर्ज़ी सां जीअण जो हक़ मिलंदो। हा मायरा, हिकु चकर बयान थी वञे त पोइ पुलिस जो ज़ोर टुटी वेंदो। पोइ जेका असांजी मर्ज़ी, जिते दिलि चाहींदी ओॾां हलिया हलंदासीं। उहो ॾींहुं लाइ कॾहिं ईंदो जेॾी सुख जो साह खणी सघंदासीं? तमामु जल्द। हू सॾनि था। खान, मूंसां वाइदो कयो त आख़िरी दम ताईं मुंहिंजो साथ न छॾींदो। मां वाइदो थो कयां मायरा त ख़ुदा कंदो ख़ैर व खूबीअ सां कोर्ट मां बयान ॾेई मोटी ईंदासीं। ऐं हा, पोइ हमेशह लाइ हिन शहर खे अलविदा चई किथे हलिया हलंदासीं। तूं परेशान न थी, छो त रईस बहादुर ख़ान सां गॾु पुलिस बि आहे। हाणे देरि पई थिए, उच ताल। बहादुर ख़ान देर कराए छॾियो, हलण जी बि कयो। थी सघे थो मूसा खान वारा अॻिते अञा वधीक रंडकूं विधियूं वेठा हुजनि। त पोइ तव्हां विच मां परे थी वञिजो, मां पाण मोड़ींदुसि। हिन सां घणो ज़्यान थींदो बहादुर ख़ान। ख़ुदा कंदो त मूसा खान वारा न ईंदा, पर जेकॾहिं अचनि त तॾहिं बि बहादुर ख़ान तव्हां सब्र सां कमु वठिजो। उन्हनि सां मोह ऐं पाण ईंदुसि। कोर्ट ताईं पहुचाइण जो मूं ख़ान सां वाइदो कयो आहे DSP साहब। तव्हांजी ज़बान जो भरम रखियो वेंदो।
मूसा खान पंहिंजे हमराहन खे रोकियो। बहादुर खान खे चओ त पंहिंजे हमराहन खे रोके। मूसा खान जेकॾहिं छोकिरी हितां वई त वॾी खूनाराज़ी थींदी, वॾी खूनाराज़ी। बहादुर खान मूं तुंहिंजी ज़बान मथां एतबार करे वॾो धोखो खाधो आहे, धोखो। तव्हां सां धोखो न थींदो। इतबार कयो तव्हां, इतबार। बहादुर खान ॿिन्ही धुरियुनि जी हिन में चङाई आहे त इहा ॻाल्हि असां ते छॾियो ऐं सभु धुरियूं पंहिंजा पंहिंजा माण्हू वापसि कयो। कॾहिं बि न, कॾहिं बि न। चओ बहादुर खान खे त पंहिंजा माण्हू पैदे करे असांखे रस्तो ॾे त असां निकिरी वञूं। छो हिक ॿिए जे माण्हू जे माणे पोयां पिया हो? इज़त खां वधीक जानकारी न हूंदी डीएसपी। ही असांजी इज़त जो मसलो आहे ऐं बहादुर खान हरू भरू विच में टंग हणाई बीठो आहे। तोखे त ख़बर आहे मूसा खान, मुंहिंजी ज़बान ॾिनल आहे, ज़बान। असांजी इज़त खां वधीक बहादुर खान तुंहिंजी ज़बान न आहे, न आहे तुंहिंजी ज़बान। बहादुर खान असां पंहिंजी इज़त ख़ातिर जान ॾियण खां कोन मुड़ंदासीं। जेकॾहिं तव्हां वाइदो था कयो छोकिरी खे कोर्ट में पेश कंदो त मां पंहिंजा माण्हू हटाइण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे बहादुर खान, मां वाइदो थो कयां, मां वाइदो थो कयां। सुभाणे छोकिरी खे कोर्ट ज़रूर पेश कंदुसि। हिन वक़्तु खान खे पुलिस जे हवाले कयो ऐं छोकिरी असां पाण सां गॾु वठी वेंदासीं। कूड़ो आई तूं, कूड़ो आई। तुंहिंजी ज़बान मथां केरु बि एतबार न कंदो, न कंदो केरु बि एतबार। बस खान बस। जेकॾहिं ज़िंदा बीठो आहे त पोइ बहादुर खान जे करे, बहादुर खान जे करे। बहादुर खान छोकिरी हर हाल में कोर्ट में पेश थींदी ऐं ज़रूर थींदी। डीएसपी साहब, मां जहिड़े खटाइण लाइ तव्हांजी ज़बान ते एतबार थो कयां, तव्हांजी ज़बान ते। सुभाणे हर हाल में छोकिरी खे कोर्ट में पेश कंदासीं। जेकॾहिं छोकिरी खान जे ख़िलाफ़ बयान ॾिनो त पोइ खान सज़ा जो हक़दार आहे। धोखो आहे, इहो सरासर धोखो आहे। बहादुर खान मूंसां इहो धोखो आहे। मां तव्हां सां गॾु आहियां खान, मां तव्हां सां गॾु। बयान हर हाल में थींदो, थींदो बयान। मूंखे हाणे कंहिं मथां बि एतबार न आहे रहियो, कंहिं मथां बि एतबार न आहे रहियो। छो भला अॼु निंड नथी अचेव छा? तव्हांखे त ख़बर आहे, तव्हां न आयो हूंदा त मूंखे घड़ी पल बि आराम न आहे ईंदो। जेकॾहिं मां 2-3 रातियूं न अचां त पोइ? आसरो ई न आयो हूंदो त अम्मा ऐं आदि खे पाण सां गॾु सुम्हारींदी आहियां। अॼु भला तव्हां देर आया आहियो। हाकिम खान जे अचण जो इंतज़ार हो, परे आहिनि, 2-3 कलाक लॻी वेंदा। छा करे आया? छोकिरीअ खे वापसि मोटायूं पिया अचनि। छा थो समझी? छोकिरी खे मारींदा त कोन? किथे था ज़ालिम ज़िंदा रहंदसि। तव्हां उन्ही खे बचाइण जी कोशिश कयो। हाकिम खान न मञींदो। जे अञा बि हाकिम खान छोकिरीअ सां शादी करण लाइ राज़ी थी वञे त थी सघे थो मां मूसा खान खे राज़ी करण में कामयाब वञा। कंहिंजी मासूम जान वठणु सुठो आहे। इहो त मां बि सोचां पियो।
पर मूसा खान जड़े ज़ालिम जे अॻियां इहा ॻाल्हि का बि माना नथी रखे। जे तव्हां सच्ची दिल सां कोशिश कंदव त तव्हां के मासूम जी जान बचाए सघंदव। मां न चोटीअ जो ज़ोर लाईंदुसि, पोइ बि मूसा खान न मञीदो। इन करे हिनखे चवण फज़ूल आहे। के मासूम जी हयाती बचे पई, उन्ही खां वधीक ॿियो सवाब जो कमु। हिकु दफ़ो वरी कोशिश करे ॾिसां थो, खुदा करे त मञे विझनि। मां संभाल पंहिंजे हिन कोंच खे जेका असांजी इज़त खे बदनाम करे हली हुई पंहिंजा मक़सद मारण लाइ। अम्मा, ओ मुंहिंजी अम्मा, तो इहो कदम छो कयो? तोखे ख़बर कान हुई त हे ज़ालिम तोखे सुख सां रहण कोन ॾींदा। अॼोकी राति थई ज़ीनत पंहिंजी हिन फिकी लदी सां रोई मोकिलाए वठ। न न, मां इहो तव्हांखे कार कॾहिं बि करण कोन ॾींदसि। तू रोकेंदी, तू असांखे रोकींदी। तू छा थी सम्झी? जंहिं असांजी इज़त खे सरेआम नीलाम कयो हुजे उनखे ईअं जीरो ठही ॾींदासीं? न, कॾहिं बि न। सिर्फ अॼोकी राति ज़िंदगी जी अथसि, पंहिंजी निभागी लाॾी सां मोकिलाए वठ। अम्मा, तू मुझी खुश नसीब आई, खुश नसीब आई तू जो तुझी धी तो वट जिंदा पहुती है आखिरी मुलाकात करण लाइ। अबा, अबा जब मुझे न्याणीअ खे मारण जो कई त मां तोखे पंहिंजी तंज न बख़्शींदसि। न, तुंहिंजी तंज जो असर मायरा ज़ाहिर करे चुकी आहे। हाणे पंहिंजी धीअ खां बस मोकिलाए वठ। हाणे जेके घड़ियूं ऐं पहर बचाइनि पंहिंजी हिन लाडीली सां उहे मोकिलाए वठ। असां सां बहस मुबाहिस करण जी का ज़रूरत कोन्हे। हाणे असां मां का बि उमेद न रखजांइ, का बि उमेद न रखजांइ।